जी नाज़रीन, अवां खे हैदराबाद का ख़बर ॾींदा हलूं। टंडोजाम भरिसां ॻोठ धणीबख्श माछी जे रहवासियुनि पारां नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शाहबाज़ बिल्डिंग वटि DIG हैदराबाद जी ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो इल्ज़ाम आहे त 5 जुलाई ते नौजवान अयाज़ माछी खे बेदर्दी सां क़तल कयो वियो। पुलिस संदसि कातिल गिरफ़्तार करण बदिरां असां ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। नौजवान जे वालिद नबी बख्श माछी ऐं संदसि वालिद अलाह बचाई इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जे बाअसर शख़्स जी ट्विट ते मंशात फिरोशन गभरू पुट खे बेगुनाह क़तल कयो आहे। उन्हनि इहो बि इल्ज़ाम हयो त सालनि खां ॼाणायल ॻोठ में रहूं पिया। ज़ालिम शख़्स असांजा रस्ता बंदि करे ॻोठ जो रस्तो ट्रैक्टर ज़रिए खीड़ाए छॾियो आहे। फोती नौजवान जे वालिदिन जो चवणु आहे त असांजो पुटु रस्ते तां गुज़रियो त ज़ालिम वॾेरे धणीबख्श माछी, खान माछी, गुलज़ादो ऐं शकूर माछी खेसि पकिड़े कारतूसी पिस्टल जा फायर करे क़तल कयो आहे। उन्हनि चयो त क़तल में मुलवस सभु मंशात फिरोश ऐं ॾोहारी आहिनि, जंहिं ख़िलाफ़ शाहपुर दरपुर थाणे ते केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस खेनि गिरफ़्तार नथी करे। उन्हनि जो इहो बि इल्ज़ाम आहे त असां नौजवान जो लाश खणी क़तल ख़िलाफ़ एहतिजाज कयो त कातिलनि जे साथारी SHO निसार ब्राह्मणी असांजे मथां दहशतगर्दी जा कलम हणी कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त IG सिंध ऐं DIG हैदराबाद मामले जो नोटिस वठी SHO शाहपुर दरपुर निसार ब्राह्मणी खे मुअतल करे संदसि जॻह ते फ़र्ज़ शनास अमलदार खे मुक़ररु करे त जीअं केस में नामज़द कातिल गिरफ़्तार थी सघनि। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।